नाज़िन कंदकोट जे मिर्ज़ापुर पाड़े में घर मां पीरसन जो लाश हथायो आहे। उन हवाले सां वधीक अपडेट करे रहियो आहे मेरा टीवी जो रिपोर्टर गुलाम रसूल मीरानी। जी गुलाम रसूल, छा तफ़सील आहिनि? कंदकोट शहर जे मिर्ज़ापुर पाड़े में घर मां हिकु लाश जेको आहे उहो हथायो आहे ऐं लाश जी जेकी सुञाणप आहे उहो पीरसन अर्जन दास जे नाले सां थी आहे। इन सिलसिले में सी सेक्शन जेको आहे इंचार्ज अख्तियार अहमद पयार जो जेको आहे उहो राब्तो करण ते उन ॿुधायो त लाश 3-4 ॾींहं जेको आहे उहो पुराणो आहे ऐं घर में जेको आहे त बदबू अचण बाद रहवासियुनि अहिड़ो असांखे इतला ॾिनो ऐं उते पहुची करे घर जो तालो भञी लाश कढी पोस्टमार्टम लाइ हिन वक़्तु सिविल अस्पताल कंदकोट मुंतकिल कयो वियो आहे ऐं पोस्टमार्टम बाद जेको आहे उहो लाश वासन हवाले कयो वेंदो। ऐं सी सेक्शन इंचार्ज अख्तियार अहमद पयार जो वधीक चवणु हुयो त जेको आहे हीउ हिंदू पीरसन जेको आहे उहो अर्जन दास उहो बीमार हुयो जंहिंजो मौत गुज़िरियल जुमे जे ॾियारे ते तिबी तौर ते जेको आहे उहो थियो आहे। ऐं हिन वक़्तु जेको आहे त उनजी जेकी फैमिली आहे ॿी उहो पाण घर में अकेलो रहंदो हो। उनजी जेकी फैमिली आहे उहा शहदाद कोट में रहंदी हुई ऐं अहिड़ो इतलाह उनजी फैमिली खे बि ॾिनो वियो आहे ऐं उहे बि हिन वक़्तु जेको आहे शहदाद कोट खां रवाना थी चुका आहिनि। ऐं हिन चयो त जेको आहे त हिन जे मौत जो जेको ॿियो कारण जेको आहे उहो जेको आहे जांच करण जे लाइ जेको आहे अञा वधीक जांच कई पई वञे ऐं हिन वक़्तु जेको लाश आहे उहो कंदकोट सिविल अस्पताल मुंतकिल कयो वियो आहे। उनजी पोस्टमार्टम जेको आहे पोस्टमार्टम कई पई वञे ऐं पोस्टमार्टम बाद जेको आहे उहो लाश वासन हवाले कयो वेंदो। जी गुलाम रसूल, अवां जी महिरबानी।